ॿियो रोज़ो आहे, ॿियो रमज़ान मुबारक आहे, रहमत जो अशरो आहे। अॼु कुछ ॻाल्हियूं इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में रहमत ते कंदासीं। उहा रहमत जेका ख़ुदा ताला जी तरफ़ां असां सभिनी ते थी रही आहे ऐं उन रहमत जो सभिनी खां वॾो सबूत, सभिनी खां वॾो एग्ज़ैम्पल ही महीनो ही रमज़ानुल मुबारक आहे। रमज़ानुल मुबारक उहो महीनो जंहिंमें ख़ुदा ताला बहाना ॻोल्हे नेकियूं बि बांटींदो आहे, नेकियूं बि विरहाईंदो आहे ऐं बख़्शिश जा बि ज़रिया इंसान खे ॾींदो आहे। ही वो महीनो आहे जंहिंजी हिकु हिकु इबादत कई गुना वधीक तव्हांखे सवाबु ॾिए थी। रहमत जी जिथे ॻाल्हि कजे थी त हिकु हदीस मुबारक मूंखे यादि अचे थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे इहा ख़बर पइजी वञे, जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे इहा ख़बर पइजी वञे त हिन रमज़ान जे महीने में ख़ुदा ताला केतिरियूं रहमतूं ॾींदो आहे, केतिरनि रहमतुनि जी बारिश थींदी आहे, त ही मुसलमान हमेशह 12 ई महीना रमज़ान जो महीनो गुज़ारणु चाहिनि। एॾियूं रहमतूं आहिनि। हूअं ई ख़ुदा ताला त गफ़ूर रहीम आहे, पर जॾहिं रमज़ान जे महीने जी ॻाल्हि थिए थी, रमज़ानुल मुबारक जी ॻाल्हि थिए थी, रोज़े जी हालत में ॻाल्हि थिए थी, उन जॻह ते जॾहिं असां रमज़ान मुबारक जी ॻाल्हि कयूं था ऐं रोज़े जी हालत में ॻाल्हि कयूं था, उते ख़ुदा ताला जी रहमतुनि जी ॻाल्हि कयूं था त छा ई ॻाल्हि कजे। रहमत ख़ुदा ताला जी अहिड़ी त पंहिंजे बंदे खे किथे मूं पढ़ियो, माज़रत अगरि का ग़लति मां बयानी करे वञा, माज़रत तालिब इल्म जी हैसियत सां हिन सीट ते वेठी आहियां, किथे लिखियल मूं पढ़ियो काफ़ी हदीसूं जिन ते क्वेश्चन्स बि आहिनि, काफ़ी हदीसूं जिन ते डिफरेंसिस बि आहिनि। किथे हिकु जॻह ते मां पढ़ियो त जॾहिं तव्हां बख़्शिश जी ॻाल्हि कयो था, बख़्शिश जे लाइ पढ़ो था, बख़्शिश जे लाइ सोचो था, त ख़ुदा ताला फ़रमाए थो त जेको ज़मीन आहे, ही ज़मीन जंहिं ते असां हली रहिया आहियूं, जेका असांखे नज़र अचे थी, ऐं उहो आसमान जंहिंखे असांखे नज़र अचे थो, इन जो जेको फ़र्क़ु आहे, जेकॾहिं कयो गुनाहगार उन एतिरा गुनाह कया आहिनि जेको ज़मीन खां अर्श ताईं गुनाह आहिनि, उहो बि हिकु दफ़ा जेकॾहिं दिलि सां तौबा करे थो त ख़ुदा ताला उनखे बख़्शे छॾे थो। इहा रहमत आहे रब करीम जी जेका असां तमामु मुसलमाननि ते थिए थी। ऐं उन जी रहमत जी जॾहिं ॻाल्हि कजे त सभिनी खां वॾी रहमत ख़ुदा ताला जी असां ते इहा आहे त असां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं ऐं उन हस्ती जा उम्मती आहियूं जेको पाण जंहिं पंहिंजी ज़िंदगी मुबारका मां हर वक़्तु हर घड़ी असांखे सेखारियो आहे, हर जॻह ते असांखे सेखारियो आहे। अच्छा, जॾहिं रहम जी ॻाल्हि कजे थी ऐं रहमत जी ॻाल्हि कजे थी, उते न सिर्फ़ु इहा रहमत जेका ख़ुदा ताला असां ते वसाए रहियो आहे, ख़ुदा ताला जो फ़रमान किथे मां इहो बि पढ़ियो आहे त जॾहिं ख़ुदा ताला असां ते रहम फ़रमाए थो, उते असां खां बि ख़ुदा ताला असांखे बि इहो हुकुम करे थो त असां उन जे बंदनि ते बि रहम कयूं। ही सख़्ती, ही कावड़, ही डिफरेंट शयूं जेके अॼु मुआशिरे में थी रहियूं आहिनि, ख़ुदा ताला उन खां बि असांखे हुकुम मिलियलु आहे त असां उन्हनि शयुनि खां बि परहेज़ कयूं। असां जीअं असां चाहियूं था त ख़ुदा ताला असां ते रहम करे, उअं ई असां ख़ुदा ताला जे बंदनि ते, उन्हनि जी मख़लूक़नि ते रहमत कयूं। न सिर्फ़ु इंसान ते, उन जी मख़लूक़नि ते बि असां रहम कयूं। उन मख़लूक़ में जानवर बि आहिनि, उन मख़लूक़ में परिंदा बि आहिनि, उन मख़लूक़ में उहे ॿूटा बि आहिनि जेके असांजे अरीब क़रीब असांखे प्लांट्स नज़र अचनि था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ज़िन TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।